मूं पक सुञाता पंहिंजा हा के धारनि सां गॾु धारे में थी वाट ॾसियाऊं वेरनि खे भांगीअड़नि जे वाड़े में जेसि ताईं इन मुआइदे खे रद्द न कयो वेंदो सिंध सरापा एहतिजाज हूंदी सिंध सरापा रोडनि ते हूंदी वरी ॿीहर असां ॿिए ज़िले जो ऐलान कयूं था तयारी वठो हाणे चुप करे न आहे वेहणो जेसि ताईं इन मुआइदे खे वफ़ाक़ रद्द न कंदो तेसि ताईं ही शहीद बशीर खान कुरैशी जा सिपाही ही शहीद बशीर खान कुरैशी जा कारकुन रोडनि ते हूंदा वरी ॿीहर हिकु भेरो अॼु हिते सकरनि खां पोइ वरी ॿीहर मटियारी बाईपास ते गॾु थियण जो ऐलान कयां थो अॼु खां तयारियूं शुरू कयो 15 दिसंबर ते सकरन बाईपास खां पोइ मटियारी बाईपास जो ऐलान आहे 15 दिसंबर ते पूरी सिंधी क़ौम मटियारी बाईपास ते गॾु थी करे हिकु भेरो वरी ॿीहर इहा ई घुर कंदी असांखे सिंधू दरिया जे मथां को बि कैनाल को बि डैम क़बूल न आहे।